जी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेको रिसेंटली सिंध में एंट्री जो ऐलान कयो आहे या सिंध फतह करण जो ऐलान कयो जेको पीपल्स पार्टी चवे थी त सिंध फतह करण था अचनि त इहो ज़ाहिर आहे इहा का नई शइ कोन्हे। अॻ में नवाज़ लीग तव्हांखे यादि हूंदो त नवाज़ लीग बि इहे ऐलान कया हुआ, नवाज़ शरीफ़ बि ऐलान कया हुआ जॾहिं बि पीपल्स पार्टी खे सोढ़ो करिणो हूंदो आहे माना सूबे ताईं उनखे महदूद करण जे लाइ त मुंहिंजे ख़्याल में इहा अहिड़ी कोशिशि सदाईं वफ़ाक़ जे तरफ़ां थींदी आहे। पोइ उहा नवाज़ लीग जे सूरत में हुजे या IJI जे 90s में असां ॾिसूं IJI जे रूप में हुजे या हिते जेके मुख़्तलिफ़ इतिहाद ठहंदा रहिया आहिनि SDA खां वेंदे GDA ताईं त उन में इहा कोशिशि थींदी रही आहे त इहो उनखे सोढ़ो कजे पीपल्स पार्टी खे। जेकॾहिं असुलु मालिक जेके आहिनि उहे चाहिनि त ज़ाहिर आहे उहे रिस्ट्रिक्ट करे सघनि था, पर हुननि जी बि इहा कोशिशि हूंदी आहे त असांजा जेके NTPP वोट आहे उनखे बि इंटैक्ट रखिजे, जेका NTPP सोच आहे उनखे बि हथु घुमाइजे ऐं पीपल्स पार्टी खे बि थोरो टफ टाइम ॾिजे त जीअं पीपल्स पार्टी बि पंहिंजे उन्हनि ॻाल्हियुनि में अचे या के ॾुखिया शर्त न रखे या घणी फरमाइशी प्रोग्राम न करे उन जे लाइ। त मां सम्झां थो त ही उन खां वधीक का शइ कोन थींदी ऐं ज़ाहिर आहे लोकल गवर्नमेंट इलेक्शन अचे पई हाणे सेप्टेंबर खां उहो कंटोनमेंट एरियाज़ में थिए पियो, उन खां पोइ जेको उन जो सिलसिलो थींदो त उहो ज़ाहिर आहे उन जे लाइ इहा सॼी कोशिशि आहे बेसिकली। पर मां नथो सम्झां त जेन्युअनली PTI इहो टफ टाइम ॾियण जे लाइ या जेको मुक़्तदर धुरियूं आहिनि उहे टफ टाइम ॾियण लाइ PP खे अचनि पियूं, छो त पीपल्स पार्टी जो ज़ाहिर आहे जेके असां वटि पाकिस्तान में सियासत थींदी आहे भई सीट खटंदड़ घोड़नि ते। सो हाणे सीट विनिंग जेके घोड़ा आहिनि उहे पीपल्स पार्टी सां गॾु बीठा आहिनि, उहे जेसि ताईं न थियणंदा तेसि ताईं तव्हां सम्झो त पीपल्स पार्टी इंटैक्ट आहे, सिर्फ़ु उनखे सिंध ताईं महदूद करण जे लाइ। छो त विच में ज़रदारी साहिबु पंजाब यात्रा कई, कुझु लाहौर में कुझु KP में हुन कोशिशि कई माण्हू फेराइण जी, त हाणे हुननि इहो सिर्फ़ु मुंहिंजे ख़्याल में अटैम्प्ट इहो आहे त पीपल्स पार्टी खे उन सिंध में महदूद कजे। ऐं जहिड़ी सिचुएशन आहे त PTI इहो साॻियो कमु कंदी जीअं नवाज़ शरीफ़ कयो सिंधी माण्हुनि सां, उन्हनि खे अॻिते करे जेकॾहिं PTI वाक़ई में सीरियस हुजे हा ऐं कमु करणु चाहे हा त बजाए इन जे जो सदर बि कराची मां, PTI जो गवर्नर बि उन्हनि जो, मिनिस्टर बि कराची मां, त जेकॾहिं हू चाहे हा सीरियसली, छो त PTI खे हुयो, छो त PTI खे वोट मिलिया हुया सिंध में, हुननि जा कैंडिडेट हिकिड़ा अननोन कैंडिडेट हुया तॾहिं बि PTI खे वोट मिलिया, NTPP वोट मिलिया। त PTI अनफॉर्चुनेटली शुरू खां वठी उनखे सीरियस न वरितो ऐं शुरू हींअर बि जेकॾहिं PTI सीरियस आहे त हिनखे सिंध में हिननि खे पंहिंजो या सदर पीपल्स सिंध जो कनि ॿाहिराड़ियुनि मां ऐं या गवर्नर उन्हनि खे ॾियनि, कुझु मिनिस्ट्रीज़ वग़ैरह ॾियनि त जीअं माण्हुनि जा कमु थींदा तॾहिं माण्हू ईंदा, अदरवाइज़ को माण्हू चरिया कोन्हनि जो जेके उन्हनि जा कमु पीपल्स पार्टी करे पई या पीपल्स पार्टी सां जेको उन्हनि जी उथी वेठी आहे। हाणे तव्हां ॾिसो इहो ॻाल्हियूं त थींदियूं आहिनि, नारा लॻंदा आहिनि त मां पीपल्स पार्टी वारा ग़ाइबु थी विया, नज़र कोन था अचनि, पर तव्हां ॾिसो मरणो आहे परणो आहे, पीपल्स पार्टी जा जेके लीडर आहिनि उहे उथनि था, वेहनि था, माण्हुनि सां कनि था, त माना हुननि जो माण्हुनि सां राब्तो आहे। उनजे करे पीपल्स पार्टी खे एतिरो आसानी सां नथो वाइप आउट करे सघिजे। त PTI खे इहा सलाह हूंदी त हू परमानेंट बेसिस ते अचे ऐं उनमें उहो नज़र अचणु खपे त वाक़ई जेकॾहिं इमरान ख़ान साहिबु सीरियस आहे, सिंध में कमु करणु चाहे थो, त हितां जे माण्हुनि खे जेके हुन सां गॾु आहिनि, हाणे लियाकत जतोई जहिड़ो माण्हू हुन सां गॾु हुयो उनखे कुझु कोन मिलियो, हुन अची स्पेशल असिस्टेंट कयो आहे डॉक्टर ارباب खे जेको हाणे आयो आहे, माना हुननि वटि बि साॻी ॻाल्हि आहे जहिड़ी नवाज़ लीग वटि हूंदी हुई त जेके माण्हू हुनखे पसंदि आहिनि उनखे ॾींदा हुआ, ईअं पीपल्स पार्टी बि इहे कंदी हुई, हाणे PTI बि उन ई फ्रेम ते हले पई, त उन सां को वॾो रिज़ल्ट मां सम्झां थो त न ईंदो सिंध में।